ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे संकल्प बोल कर्म खे व्यर्थ न गवाइणो। असांखे सदा सभिनि जे लाइ कहिड़ा संकल्प करणा खपनि कि सभिनि जो ई भलो थिए, सभी आत्माउनि जो भलो थिए। कहिड़ा बोल बोलणा आहिनि कि सभिनि जो ई भलो थिए। कहिड़ा कर्म करणा आहिनि जंहिंसां सर्व जो भलो थिए। ये मन में पक्को करे छॾो। जॾहिं असांखे छा लॻंदो आहे, सम्झो कुछ गड़बड़ी थिए थी, कुछ बुरो थिए थो, त असां जंहिंजे कारण बुरो थियो असां हुननि जे लाइ बुरो सोचदा आहियूं, बुरो ॻाल्हाईंदा आहियूं, बुरो कुछ करे बि छॾंदा आहियूं। त हिन सां न असांजे मथां पाप चढ़ंदो। इन करे असांखे कोशिश असांखे पक्को करणो आहे। जीअं कोई ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे न, असां मन में पक्को करे वठंदा आहियूं कि न मूंखे त करणो ई न आहे इहो। हाणे उहो ई असांखे पंहिंजे मन में हिकदमि पक्को करे ॾियणो आहे कि मूंखे बुरो सोचणो ई न आहे, फालतू सोचणो ई न आहे, मूंखे बुरो ऐं फालतू ॻाल्हाइणो ई न आहे, मूंखे बुरो ऐं फालतू कर्म करणो ई न आहे। इहे जॾहिं असां पक्को कंदासीं न त असांजे जीवन में परिवर्तन ईंदो। अगरि असां इहो पक्को करे वठंदासीं त असांजे जीवन में परिवर्तन ईंदो। छो जी फालतू ॻाल्हि जीअं कीअं थींदी आहे, हिकु पत्थर जे समान थींदी आहे। फालतू सोचणु, बुरो सोचणु हिकु पत्थर थींदो आहे। जीअं पत्थर हूंदो आहे, पत्थर कम जो हूंदो आहे छा? उहो ई असांजो फालतू सोचणु, फालतू ॻाल्हाइणु, फालतू कर्म करणु मतिलबु कि असां हिक ॿिए खे पत्थर था फेकूं, पत्थर था ॾियूं, त हुनजी कोई वैल्यू हूंदी? अॼु तव्हां कंहिंजे लाइ बुरो फालतू सोचदव, ॻाल्हाईंदव, कंदव, त तव्हां जीअं हुनखे पत्थर था ॾियो त उहो बि रिटर्न में तव्हांखे छा ॾींदो? सोनो ॾींदो। भॻवान हूंदो त ॾींदो। भई भॻवान खे तव्हां पत्थर में चओ था हिन पत्थर में भॻवान आहे, त बि भॻवान एॾो दयावान आहे, एॾो क्षमावान आहे, एॾो सुठो आहे कि असांखे भले ई सोचजो आहे चलो ठीकु आहे मां पत्थर में ई आहियां, लेकिन त बि असांखे छा ॾींदो आहे? सुख ॾींदो आहे, शांती ॾींदो आहे, ख़ुशी ॾींदो आहे। लेकिन बाबा चवनि था दुनिया जा माण्हू, मनुष्य आत्मा त मनुष्य आत्मा आहे न, भॻवान कीअं ठहियो? अॼु कोई माण्हू सुठो कर्म कंदो आहे, कोई हुन सां बुरो करे त बि सुठो कंदा आहिनि, त हुनखे माण्हू छा टाइटल ॾींदा आहिनि? कि त जीअं भॻवान आहे। त भॻवान कीअं ठहियो? हिकु आत्मा भॻवान कीअं ठहींदी आहे? जॾहिं हुन सां कोई केतिरो बि बुरो करे लेकिन उहा सभिनि सां सुठो करे, त उहो छा ठही वेंदी आहे? भॻवान ठही वेंदी। त तव्हां में एतिरी शक्ति आहे, अगरि कोई तव्हांखे बुरो सोचे, बुरो ॻाल्हाए, बुरो कर्म करे, त तव्हां हुनजे लाइ सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, सुठो कर्म करो। अगरि तव्हां में एतिरी शक्ति आहे त ई तव्हां भॻवान जा ॿार कहलाइण लाइक़ु थींदा। ऐं उहा शक्ति असांखे केरु ॾींदो? भॻवान ई ॾींदो। अगरि तव्हां ईअं ठहिणु चाहो, अगरि तव्हां मन में इहो संकल्प कंदव न कि हा बाबा अर्थात भॻवान केरु हूंदो आहे? असांजी आत्मा जो पीउ हूंदो आहे। पीउ खे प्यार सां बाबा चइबो न। हा बाबा तव्हां जो चईंदव मां उहो ई सोचंदमि, उहो ई ॻाल्हाईंदमि, उहो ई कंदमि, अर्थात सभिनि जे लाइ सुठो सोचंदमि, सुठो ॻाल्हाईंदमि, सुठो कर्म कंदमि। तव्हां इहो संकल्प करो, हिम्मत जो हिकु कदम उठायो, त परमात्मा तव्हांखे शक्ति बि ॾींदो कि तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचे सघो, सुठो ॻाल्हाए सघो, सुठो कर्म करे सघो।
अॼु तव्हां अगरि बीमार आहियो, अॼु तव्हांखे बीमार आहियो, तव्हांखे सभु माण्हू चईंदा आहिनि इहे त सॼो ॾींहुं बीमार ई रहंदी आहे, इहे त सॼो ॾींहुं बीमारी रहंदी आहे, चईंदे ईअं मूंखे ईअं आहे, ईअं बीमारी बीमारी आहे। त तव्हांजे मन में छा ईंदो? तव्हां ईअं सोचदव कि कोई तव्हांखे बार बार चए त तव्हांजे मन में कॾहिं ईअं ईंदो कि मूंखे चवनि था हिननि खे थिए त पतो लॻे? तव्हां मूंख सां कॾहिं ईअं चईंदव कि मूंखे बीमार बीमार चए थी, तोखे थई त पतो लॻे? या अहिड़ो कोई कमु कंदव जंहिंसां उहो बि सॼो ॾींहुं बीमार रहे? कि ईअं सोचदव, हुनजे ॻाल्हाइण ते ध्यानु ई न ॾींदव, तव्हां पंहिंजे कर्म में मस्तु रहंदव जेको बि तव्हां करो था। त हीअ असांखे इहा स्थिति असांखे धारण करणी आहे, छो कॾहिं बि असांजो बुरो ॾींहुं अचण वारो आहे, ईंदो ई सही, छो जी असां बि बुरा कर्म कया हूंदा हिन जन्म न त पिछले जन्म में कया हूंदा। लेकिन अगरि असांजा उहे ॾींहं अचनि ई न, हुनजे लाइ असांखे हाणे खां ई सुठी सोच बोल कर्म रखणी आहे। हाणे खां ई परमात्मा जी यादि में एतिरो रहो, परमात्मा खे यादि करे एतिरो सुठा कर्म करो कि असांजे पाप कर्म ख़तम थींदा वञनि। ये सही रास्तो आहे कि अचे ईंदा तॾहिं ॾिसंदासीं। त बाबा चवनि था कि माण्हू ड्रिजंदो न आहे न। ॾिसो अॼु तव्हांखे कोई माण्हू घड़ी घड़ी चए मूंखे ॾाढो कमर में सूर आहे, सूर आहे, सूर आहे। सम्झो तव्हांजी नुंहुं तव्हांखे चए थी मूंखे त ॾाढो कमर में सूर आहे, पेर में सूर आहे, टंगनि में सूर आहे, रोज़ रोज़ चए थी, ऐं घुमे बि थी, खाए बि थी, कम बि थी करे, पर चए थी मूंखे ॾाढो सूर आहे, सूर आहे, सूर आहे। त आख़िर त माण्हू बार बार चईंदो त चईंदो न, अरे तोखे सूर थी त तूं वञी आराम कर, पोइ कम बि थी करे, घुमे बि थी, खाए बि थी न। ऐं चए थी सूर आहे, सूर आहे, पोइ हेॾे होॾे डॉक्टरनि खे बि ॾेखारे थी, लेकिन पंहिंजो कम बि करे थी, घुमे बि थी, लेकिन हीअ गानो ॻाए वेठी आहे कि मूंखे कमर में सूर आहे, पेर में सूर आहे, ईअं सूर आहे, मां त हली नथी सघां त बि ॾिस मां करां थी। त बाबा चए थो पोइ तव्हां छा कंदव? अहिड़नि माण्हुनि जे मथां न असांखे बसि उनखे चओ बसि ठीकु थी वेंदो बसि। छो जी कॾहिं कॾहिं माण्हू एॾो ॿुधी ॿुधी करे अहिड़ो ईअं थी वेंदो आहे, फालतू वीचार ईंदा आहिनि, चईंदो आहे सॼो ॾींहुं बहाना त नथी करे। लेकिन असांजे मुख खां ईअं न निकिरणो खपे। हुनजे लाइ तव्हां पहिरों खां ई हुनखे चओ त ठीकु आहे, न त छॾे ॾियो, चओ त सभु ठीकु थी वेंदो, बसि छॾे ॾियो, पंहिंजे कम में लॻी वञो। कई बार माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा बि जो घड़ी घड़ी असांखे चईंदा आहिनि, या अलाए आहे बि या न आहे, अलाए सची आहे या न आहे, अलाए कूड़ थी ॻाल्हाए, अलाए मज़ाक थी करे, अलाए बहानो थी ठाहे, लेकिन पंहिंजो कर्म करे थी त पंहिंजो छा आहे, पाण हुनखे चऊं चल ठीकु आहे, ठीकु थी वेंदी, न त आराम कर वञी। पर ज्यादा चइणो ई छो? कल्ह जो असांजे मुंहं सां निकिरी वञे कि तूं त बहाना थी करे, उहो तव्हांखे चए ॾिस मूंखे थिए त तव्हांखे पतो लॻे सूर त पतो लॻंदो, चाहे नुंहुं हुजे, चाहे धीउ हुजे, चाहे घर में कोई बि हुजे, चाहे आस पड़ोस वारो हुजे, असांखे अहिड़ो फालतू कुझु चइणो ई न आहे, ॻाल्हाइणो बि न आहे। तव्हांजी नुंहुं चए थी मूंखे सूर आहे त चओ भई दवाई वठी आराम कर, डॉक्टर खे ॾेखारे, असां कमु करे वठंदासीं पाणे, ॿियो छा करे सघंदा आहियूं? ॿियो हुनखे चऊं तूं बहाना थी करे, कूड़ थी ॻाल्हाए, कोई सूर वूर न आहे, कमु कर, कल्ह जो ज्यादा थी वञे, ऐं अंदरां अंदरां असांखे चए ॾिस मूंखे थिए थो, हिनखे थिए त पतो लॻे, पोइ कल्ह जो असांखे कमर में सूर, टंग में सूर थी वियो त इहो त मुसीबत थी वेंदी, हे त गड़बड़ी थी वेंदी न। कोई बि हुजे त अहिड़नि खां असांखे कर्म कराइणो ई न आहे। कल्ह जो तव्हां ज़बरदस्ती हुन खां सूर सूर कमु करायो, तव्हांजी रोटी में बि सूर सूर पइजी वेंदो, तव्हांखे बि सूर अची वेंदो न। त बाबा चवनि था ॾाढो सावधानी सां हलणो। हे त माण्हू सोचंदा आहिनि हा भई असां हलायूं था नुंहरनि खे, पुटनि खे, धीअरनि खे, लेकिन अॼुकल्ह जो उहो ज़मानो न आहे। अॼुकल्ह माण्हू कॾहिं तव्हांखे बि ओड़ो सूर अची वेंदो, कॾहिं पतो न आहे। त अहिड़ो असां चऊं छो, अहिड़ी रोटी असां नुंहं खां वठूं छो जो असांखे बि सूर थी वञे?
न तोखे तव्हांखे सूर अथव त वञो सुम्हो, वञी आराम करो, असां ठाहे वठंदासीं, 2 फुल्का घणी देर में ठहींदा। त ज्यादा ॻाल्हाइणो ई न, ज्यादा फालतू सोचणो ई न आहे, ज्यादा अहिड़ो कर्म करणो ई न आहे जंहिंसां असांखे भुगतणो पए। पोइ जॾहिं ख़ुदि खे अचे थो त असांखे सम्झ में नथो अचे की ईअं मूंखे छो थियो, लेकिन इहे ई असांजा जेका कर्म हूंदा आहिनि न, उहे ई असांजे साम्हूं ई आहिनि। इहे ई असांजा बोल जो असां ॿियनि खे चईंदा आहियूं, उहे ई असांजे साम्हूं ईंदा आहिनि। हिन करे बाबा चवनि था जीवन में न ॾाढो सावधानी सां हलणो हूंदो आहे। माण्हू मजाक मजाक में कंहिंखे कुझु चई थो छॾे, पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजी नुंहं खे, पंहिंजी धीअरनि खे, पंहिंजे संबंधनि खे, कि तूं त बहाना थी करे, सॼो ॾींहुं चए थी सूर आ सूर आ, बस सुम्ही पई आं, कमु नथी करे, अलाए छा छा चईंदा रहंदा। पर कॾहिं कोई बहाना लॻाईंदो बि आहे, कॾहिं कोई सच बि हूंदो आहे, कॾहिं छा कॾहिं छा, असांखे त पतो न आहे, असां एतिरो दिमाग़ लॻायूं ई छो। असांखे कोई चए थो चलो ठीकु आहे दवाई वठो, आराम करो, ॿियो छा थींदो। वे असां परमात्मा से प्रार्थना कंदासीं चलो तव्हांजो सूर जल्दी लही वञे। असां ज्यादा छो सोचूं कि अलाए कूड़ त नथी ॻाल्हाए, अलाए बहाना त नथी करे, अलाए कम खां पंहिंजो जी त नथी चिराए। त पंहिंजो हुनखे चओ भई सूर आहे दवाई वटि, कमु कर, बाक़ी पंहिंजो घर खुदि ई पाल वञी करे न कम। तव्हां या त चओ भई मां जेकी मदद करे सघां उहो करे, बाक़ी मूंखां न थींदो, बाक़ी उहो ख़ुदि जो अरेंजमेंट ख़ुदि करण वञी करे। लेकिन असां हिन में छो फसूं। कल्ह जो असां नुंहं खे चऊं ईअं बहाना थी करे, ईअं थी करे, त पोइ तव्हांजे पुट खे केरु संभालंदो, तव्हांजे पोतरनि दोतरनि खे केरु संभालंदो। त जेतिरो थी सघे न असांखे पंहिंजे मथां कहिड़ो बि बोझ न खणणो आहे। न त इहा कूड़ थी ॻाल्हाए, बहाना थी करे, इहा बि बोझ पईंदो, न त हुनजे कम जो भई सूर थी त लेकिन ॿारनि खे ऐं हुननि खे कीअं संभालणो थियो तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। जेतिरो तव्हां करे सघो ओतिरो करे ॾियो। छो जी अगरि तव्हां बि सभु बोझ खणंदव, कल्ह जो तव्हां बि ख़ुदि जो बि न करे पायो त पोइ तव्हांजो केरु कंदो। त बाबा चवनि था कि ॾाढो सावधानी सां असांखे जीवन जीअणो आहे। छो जी कॾहिं बि अॼु ॾिसो मां बि अगरि ॿार हुनखे जास्ती परेशान कंदा आहिनि त मां जे मुंहं सां बि निकिरी वेंदो आहे, जॾहिं तुंहिंजा ॿार ईअं कंदा त तोखे पतो लॻंदी। भई अगरि वॾो ॿार आहे, हुनखे सम्झ में नथो अचे, हुनजी मां घड़ी घड़ी परेशान थी थिए ऐं उहो ॿार सम्झे ई नथो। उहो ॿार तव्हांखे चए इहे त मम्मी त बहाना थी लॻाए फालतू जा, कोई हिनखे उहो कोन अथसि। कल्ह जो तव्हांजे मुंहं सां निकिरी वञे कि तुंहिंजा ॿारनि सां ईअं थींदी त पतो लॻंदी मूंखे केॾो दुख थो थिए। उहो ई दुख लिखजी वियो अगरि तव्हां मन में रखियो त इहा आत्मा दुख जी आहे। असां त देह जे संबंध में ईंदा आहियूं कि मां थोरी ईअं चईंदी, धीउ थोरी कंदी, पुट थोरी कंदो, ज़ाल थोरी कंदी, लेकिन जॾहिं आत्मा दुख थींदी आहे न तॾहिं हुनखे कोई संबंध यादि न ईंदो आहे, तॾहिं हुनजे मुंहं सां निकिरी वेंदो आहे कि तोसां अथई, तव्हां सां थियो त पतो लॻियो, तव्हांजे ॿारनि सां थियो त पतो लॻियो। ही चईंदा ई आहिनि न माण्हू, ये घर गृहस्थी में जो अनेक प्रकार जा दुख था अचनि न, ये तव्हां ई हिक ॿिए खे, पंहिंजे संबंधनि खे हिक ॿिए खे कुझु न कुझु चओ था जेको दुख तव्हांजे साम्हूं अचे थो। ॿियो कोई कंहिंसां हिसाब किताब थोरी आहे। असां ई हिन दुनिया में जंहिंखे जो चऊं था, जीअं जो सोचूं था, जीअं कंहिंजे लाइ कर्म करूं था, उहो ई लेखो देखो असांजी आत्मा जे मथां हर जन्म में चढ़े थो। उहो ई असांखे चुक्तू करण लाइ अलॻि अलॻि जन्म वठणा पवंदा आहिनि। सिंपल ॻाल्हि आहे। अॼु तव्हांजे जेको अॼु जो जीवन आहे, अॼु नुंहं त चईंदी मूंखे ॾाढी ससु तंग कयो अथई, मां त ॾाढी परेशान थी वई आहियां, लेकिन इहे तव्हां हिन घर में नुंहं ठही आया आहियो छो? पंहिंजो हिसाब किताब चुक्तू करण ई त आया आहियो न। न त तव्हांजी ससु खे या तव्हांजे पति खे ॿी कोई छोरी न मिली छा? तव्हां ई छो आयो हिन घर में? पोइ तव्हांजा जेका बि ॿिया बि संबंधी आहिनि हिन घर में, कोई बि माण्हू जन्म वठी अचे थो या घर में नई नुंहं अचे थी या कोई बि माण्हू अचे थो,
हुननि जो असां सां हिसाब किताब हूंदो आहे तॾहिं त उहा असां सां गॾु संबंध में आयो आहे न त दुनिया में हेॾा माण्हू आहिनि उहे छो न असांजा माउ पीउ काका मामा चाचा ठही विया उहे छो न असांजा संबंधी ठहिया आहिनि इहे ई संबंधी छो आहिनि जो तव्हां सां गॾु आहिनि छो जो हिननि सां तव्हांजो हिसाब किताब आहे ऐं तव्हां ख़ुशी ख़ुशी चुकतो करो या दुखी थी करे चुकतो करो उहो तव्हांजे मथां आहे अॼु ॾिसो माण्हू जन्म ते ई बीमार थो थिए या सम्झो नुंहुं आई घर में उहो बीमार थी थिए तॾहिं खां बीमार आहे त माण्हू त चईंदा भई नुंहुं हिनजी अहिड़ी बीमार थी त उहा नुंहुं बि सोचदी भई ईंदी त तव्हां बि चईंदो तूं बीमार रहती कुझु असांखे सुख न ॾिनी या न ॾिनी लेकिन हुनजो इलाज त फर्स्ट क्लास थिए थो न फर्स्ट क्लास हुनजो इलाज थिए थो त उहा नुंहुं आई तव्हां खां पंहिंजे इलाज जो ख़र्चो वठण आई आहे न पिछले जन्म में ॾिनो हुन तव्हांखे त हिन जन्म में उहो बि पंहिंजी पहिरियों बीमार न हुई शादी खां पोइ बीमार थी हुई पोइ माण्हू त अलाए छा छा सोचदा आहिनि वहम कंदा ईअं कंदा फलानो फलानो अरे ईअं थी वियो ईअं थी वियो ईअं थी वियो अरे उहो तव्हांजे घर नुंहुं ठही आई पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण आई आहे ईअं ई थींदा भई जॾहिं नुंहुं ईंदी त हुनखे घर में ईअं नई नई लॻंदो त हुनखे थोरो अकेलो अकेलो लॻंदो धीरे धीरे उहो सेट थी वञे पंहिंजे पति खे पंहिंजो करे छॾे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो करे छॾे पोइ ससु खे अकेलो अकेलो लॻंदो ससुर खे अकेलो अकेलो लॻंदो ॾिसो इहो बि ॾिसो कीअं आहे पहिरियों त नई नुंहुं आई त हुनखे हिकु अंजान मतिलबु हिकु नयो व्यक्ति जेसिताईं सभिनि सां सेट थिए सभु कुझु पंहिंजे हुन हिसाब सां हुनजे सभु कंट्रोल में थिए धीरे धीरे हुनखे बि सभु कुझु पंहिंजो करण में बि टाइम लॻंदो आहे जेसिताईं ससु पूरो ॾे न हुनखे भई ससु बि सिखाए करे ॾींदी न पोइ जॾहिं सभु कुझु ससु हुनखे ॾेई छॾंदी नुंहुं सोचदी हा हाणे सभु मुंहिंजो आहे पोइ ससु खे साइड में विहारे छॾंदी पोइ जीअं ससु अकेली अकेली थी वई त हुनखे अकेलो भई पहिरियों हाणे त सभु उहो सभु साथ में थी विया उहो वीचारी अकेली 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 मतिलबु की हाणे सभु पंहिंजो पति पत्नी सभु पंहिंजे डिसीजन अनुसार पंहिंजे ॿारनि खे साथ रखी हाणे ससु जो त कमु पूरो थी वियो त हुनखे अकेलो अकेलो लॻे थो लेकिन अगरि ससु भॻवान खे पंहिंजो ठाहे रखियो हुन त हुनखे अकेलो न लॻंदो अगरि हुनजे ससु जे भॻवान खे पंहिंजो ठाहे रखियो अथई त हुनखे अकेलो न लॻंदो भई हर माण्हू खे सम्झ खपे की असां ॿारनि जी शादी करायूं था हुननि जा ॿारनि जी शादी थींदी नुंहुं ईंदी हुनजा ॿार पैदा थींदा त हुननि जी हिकु फैमिली थी वेंदी न पोइ तव्हांजी उमिरि जे हिसाब सां त उहे जीअं खाईंदा पीअंदा घुमंदा तव्हां थोरी करे सघंदव पोइ तव्हांखे पहिरियों खां ई सम्झ में तयारु थियणो खपे न भई मुंहिंजो बि अहिड़ो टाइम ईंदो लेकिन मूंखे पंहिंजे भॻवान खे साथ में रखिणो न त हुन समय माण्हू अकेलो अकेलो लॻंदो हुनखे भई सभु खाइनि पीअनि घुमनि बाक़ी ॿुढनि खे पोइ काथे वठी वेंदा पोइ हुननि खे उहा रोटी बि न मिलंदी पोइ अगरि हुननि बुढ़ापे में बि हुन आत्मा पंहिंजे भॻवान खे पंहिंजो ठाहे रखे अथई पंहिंजो कमु फिक्स करे रखे अथई भई मूंखे ईअं ईअं जीअणो आहे हाणे कई बार माण्हू सोचदा आहिनि बुढ़ापे में की हाणे असांजो छा कमु आहे त तव्हांजो सिर्फ़ु गृहस्थी संभालण ई थोरी कमु आहे न असां माण्हुनि खे सिर्फ़ु गृहस्थी थोरी संभालणी आहे सिर्फ़ु आत्मा खे स्कूल जी पढ़ाई थोरी करणी आहे सिर्फ़ु घर गृहस्थी थोरी संभालणी आहे सिर्फ़ु खाइण पीअणो थोरी आहे घुमणो थोरी आहे भॻवान जो बि त नाम वठण जो कॾहिं टाइम हूंदो आहे न त बुढ़ापो असांजो आहे ई भॻवान जो खे पंहिंजो साथी ठाहे करे हलण उनजो नाम जपण उनजी जो पढ़ाई आहे जो उहो सुठा कर्मनि जी शिक्षा ॾींदो आहे भॻवान उन सां मिलन मल्हाइण जो समय आहे ऐं अगरि तव्हां बुढ़ापे में बि ईअं सोचदो न मां खावां पीआं घुमां ईअं मुंहिंजो पुटु मुंहिंजी नुंहुं मुंहिंजो फलानो फलानो पोइ तव्हां भॻवान सां कॾहिं मिलंदव हुन सां कॾहिं रोह रियान कंदव हुन सां कॾहिं संबंध निभाईंदव त हिन करे बाबा चवनि था ॾिसो हर उमिरि जी पंहिंजो पंहिंजो हिकु कमु हूंदो आहे हर उमिरि में
बचपन में माण्हू खेॾंदो, ख़ुशि रहंदो, पढ़ाई कंदो, खाईंदो पींदो घुमंदो। पोइ थोरो वॾो थींदो त धीरे धीरे ज़िम्मेवारी ईंदी, पोइ पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे पोइ बुढ़ापे में फ्री थी वेंदो आहे। बुढ़ापो मतिलबु फ्री, रिटायर्ड लाइफ। हुनमें असांखे इहे सभु शौक़ न हुजणा खपनि। अगरि शौक़ आहिनि बि त बि पोइ घर वारा बि साथ ॾियनि न। ईअं त माण्हू बुढ़ापे में बि माण्हुनि खे घुमाईंदा आहिनि, खाराईंदा आहिनि, सभु कंदा आहिनि, लेकिन घर वारा बि त एतिरो साथ ॾियनि न। पोइ अगरि उहो साथ न ॾियनि त तव्हांखे सुठो न लॻंदो। पोइ इन करे बाबा चवनि था कि सदा असांखे आहे न पंहिंजे जीवन में पंहिंजो हर संकल्प बोल कर्म ॾाढो सुठो रखिणो आहे, ताकि असांखे कहिड़ी बि उमिरि में कहिड़ो बि बोझ न अनुभव थिए। कॾहिं असांखे ईअं न थिए, कॾहिं असां सां कोई फालतू कर्म न थिए जंहिंसां असांखे भुगतान भुगतणो पए। न त ॾिसो माण्हू कुझु बि फालतू सोचे थो, ॻाल्हाए थो, कर्म थो करे, पोइ उनखे भुगतणो त पए थो न, चाहे बचपन में, चाहे जवानी में, चाहे बुढ़ापे में। त असांखे अहिड़ो कोई कर्म न करणो आहे जंहिंसां असांखे सजा खाइणी पए, असांखे भुगतणो पए, भोग न भोगणी पए। आत्मा खे त सूर न थींदो आहे, लेकिन आत्मा उहो दुख जी भोग न भोगदी आहे। आत्मा त न चईंदी कि मूंखे हीअं थो थिए, हू चईंदा हा मुंहिंजे शरीर में ॾाढो सूर थो थिए, त आत्मा खे फीलिंग त ईंदी आहे, लेकिन आत्मा त शरीर खां न्यारी आहे। लेकिन सूर जॾहिं शरीर में थींदो त आत्मा बि चईंदी त आहे कि हा मुंहिंजे शरीर में ॾाढो सूर थो थिए, मुंहिंजे शरीर खे बुख लॻंदी, शरीर खे रोटी खपे, सम्झो अंदर प्यास लॻी आहे, बुख लॻी आहे, त आत्मा चईंदी न भई मुंहिंजे शरीर खे बुख लॻी आहे त मूंखे हिन शरीर खे रोटी ॾियणी। लेकिन अगरि आत्मा जा संस्कार सुठा हूंदा, आत्मा जा संस्कार अगरि सुठा हूंदा त आत्मा खे फीलिंग ईंदी कि मुंहिंजे शरीर खे बुख लॻी आहे, त उहो रोटी उनखे ॾाढी शांती सां खाराईंदी, आत्मा ई पंहिंजे शरीर खे खाराईंदी। लेकिन अगरि आत्मा जा संस्कार सुठा न हूंदा आहिनि त उहो जल्दी जल्दी खाईंदी, हई रोटी हई रोटी हई रोटी हई रोटी। त ईअं मतिलबु आत्मा खे फीलिंग त ईंदी न त शरीर खे अगरि बुख लॻे थी, प्यास लॻे थी, किथे शरीर में अंदर पाणी खपे, ऐं आत्मा खे अगरि महसूस था न थिए, पोइ त शरीर खे असां टाइम ते अगरि जंहिं समय हुनखे बुख लॻे थी उन समय न ॾियूं त पोइ गड़बड़ी थी वेंदी। ईअं ई ॾिसो कॾहिं असांखे चोट लॻंदी आहे शरीर खे, कंहिंजो थींदो आहे न, ॿारनि जो थींदो आहे या कंहिंजो वॾनि जो बि, कोई कम में एॾो बिज़ी थी वेंदो आहे, चोट लॻी वई, खून थो वहे, लेकिन हुन आत्मा खे महसूस त ई न आहे, छो उहा आत्मा पंहिंजे ॿिए कम में एॾो बिज़ी आहे, त हुन आत्मा खे महसूस ई न थियो कि मुंहिंजे शरीर खे एॾी चोट लॻी बि वई, एॾो खून बि वहे थो, हे त मूंखे त पतो ई न पियो। त मतिलबु हुन समय उहा आत्मा पंहिंजे ॿिए कम में बिज़ी हुई, हुनजो ध्यानु ॿियो किथे हुयो त हुन ध्यानु न ॾिनई। मतिलबु ॾिसो अगरि असां इहो ॾिसूं कि असांजे शरीर में अगरि किथे सूर थिए थो, किथे कुझु तकलीफ़ थिए थी, त हुनजी फीलिंग आत्मा खे ईंदी आहे, लेकिन अगरि असां हुनखे दवाई आदि ॾेई ॾियूं, ट्यूब व्यूब लॻाए छॾूं, ऐं अगरि असां पंहिंजो दिमाग़ ॿिए कम में लॻाए छॾूं त असांखे हुन सूर जी महसूसता घटि थींदी। त हिन करे कॾहिं बि तव्हांखे कोई बीमारी आहे शरीर में, कोई सूर आहे, कुझु बि आहे, त जेतिरो थी सघे न पंहिंजो, अगरि तव्हां शरीर सां कमु नथा करे सघो त पंहिंजो ध्यानु भॻवान में लॻायो या ॿिए कंहिं कम में लॻायो या ॿियो कोई चीज वीचार सुठी ॻाल्हियुनि में लॻायो, न त उहो सूर त थोरो सो ई हूंदो आहे,
लेकिन अगर बार बार असां चईंदा न मूंखे सूर आ बार अगर आत्मा होॾे ई ध्यानु ॾींदी त हुनजो सूर थोरो सो दूर ज्यादा थी वेंदो ऐं आत्मा ज्यादा सोचती आहे त उहो ज्यादा बि थी वेंदो आहे छो जी आत्मा जी सोच जी शक्ति सां बि सूर ज्यादा थींदो आहे तकलीफ़ ज्यादा थींदी आहे त असांखे सूर जी महसूस त आत्मा जीअं ई करे हुनखे दवाई आदि ॾियो शरीर खे हुन रीति लेकिन पोइ हुन खां पोइ हुन जे बारे में ज्यादा सोचणो न खपे ऐं पंहिंजे ॿिए कम में लॻी वेंदा न अगर कुछ शरीर सां कम नथा करे सघो लेटा ई आहियो त जेतिरो थी सघे न पंहिंजो ध्यानु भॻवान में सुठी ॻाल्हियुनि में लॻायो सुठो वीचार सागर मंथन करो त असांजी वो भोगना जल्दी ठीक थी वेंदी आहे अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे संकल्प बोलो कर्म जे व्यर्थ के समृद्ध में परिवर्तन करण वारा होली हंस था बाबा चवनि था होली हंस जो अर्थ छा हूंदो आहे जंहिंजो संकल्प बोल कर्म व्यर्थ खां समृद्ध में परिवर्तन थी वञे मतलब पंहिंजे फालतू सोच बोल कर्मनि खे असांखे सुठे में परिवर्तन करणो जी ॾिसो माण्हू कचरे सां बि केॾी सुठी सुठी चीजूं ठाहिनि था न हूअं ई पंहिंजे फालतू बोल संकल्पनि हुन ई फालतू वीचारनि में पंहिंजो सॼो ॾींहुं न बितायो हुनखे कंट्रोल करो ॿियो वीचार में लॻायो ॿिया सुठा बोल बोलो तव्हांखे लॻे त असां फालतू था ॻाल्हायूं त सुठा बोल बोलो तव्हांखे लॻे त मां सॼो ई फालतू कर्म थी कयां त सुठे कर्म में पंहिंजो ध्यानु लॻायो त हिन सां छा थी वेंदो असांजे जीवन में इहे ई त जमा थींदो न असांजा सुठा माण्हू छा यादि कंदा आहिनि कि अरे उहो ॾाढो सुठो ॻाल्हाईंदो हुयो ॾाढा सुठा कर्म कंदो हुयो ॾाढो सुठो वीचार हुयसि हुनजा ईअं ई माण्हू यादि कंदा आहिनि न त हीअं असांखे अहिड़ा कर्म करणा खपनि सगना जो स्वयं खे हिन देह रूपी मकान में महिमान सम्झंदा आहिनि उहे ई निर्मोही आहिनि ॾिसो असां आत्मा आहियूं न इहे जेको शरीर जीअं हाणे हिन शरीर में वेठा आहियूं न अहिड़ा असां ॾाढा शरीर वरिता आहिनि उहे छॾे करे आया आहियूं इहे पहिरियों शरीर न आहे असांजो आत्मा पंहिंजो अलॻि अलॻि शरीर वठी करे पंहिंजो खेल खेॾंदी रहंदी आहे जीअं कोई महिमान हूंदो आहे न कोई अगरि महिमान तव्हांजे घर आयो त तव्हांजे घर ई थोरी वेहींदो कंहिं कंहिंजो कमु हूंदो आहे न उहो सॼो ॾींहुं घुमंदो रहंदो आहे कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे कॾहिं हिन ॾे हिन ॾे त उहो ई असां आत्मा आहियूं न हिन शरीर में महिमान आहियूं हिन शरीर में रही करे असां कर्म करण आया आहियूं पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण आया आहियूं त असांखे कुझु बि पंहिंजो न सम्झणो असां सदा यादि रखो मां आत्मा हिन शरीर रूपी मकान में आई आहियां पंहिंजो कर्म करण मां हिते महिमान आहियां पोइ कर्म थी वेंदो पोइ जॾहिं बि मुंहिंजो समय अची वेंदो त मां ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पाठ वॼाईंदमि फसणो न आहे अरे पोइ छा थींदो ईअं थींदो के माण्हू खे टेंशन थी वेंदी आहे मुंहिंजे बिना हिननि सभिनि जो छा थी वेंदो अरे असां त खेल खेॾण आया आहियूं हिते असांखे पंहिंजो कर्म करे वञिणो आहे बसि ॿियो शरीर वठी करे पोइ वापसि खेल खेॾणो आहे अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो वो करे